नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं लाड़ में मौजूदु आहियूं। लाड़ जे बदीन वारे ज़िले में ऐं गोलारची तालको आहे जेको आहे सो गोलारची तालके जे इलाइक़े में तराई जे भरिसां हाजी जूणे जो ॻोठु आहे ऐं हुनजे असां एलिमेंट्री स्कूल में मौजूदु आहियूं। ऐं हीउ जेको एलिमेंट्री स्कूल आहे हीअ हिकिड़ी अलॻि स्टोरी आहे। एलिमेंट्री स्कूल कीअं ठहियो, हुनजो बुनियादु कीअं पियो ऐं जेको आहे सो ज़बरदस्त हिकिड़े मन मां छपरे मां हिन स्कूल जी शुरूआत थी ऐं हितां जे जेके जूने जा बिरादरी या हितां जा ॻोठ जा जेके नेक मर्द आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत हिन स्कूल जी तामीर कराए अॼु हुनखे बाक़ाइदे एतिरो वॾो स्कूल करे छॾियो आहे जो हितां जे समूरनि इलाइक़नि जा जेके नंढनि नंढनि ॻोठनि जा त छा पर जेको तराई शहर आहे उन जा बि शागिर्द हिते अचनि था। बहितरीन क़िस्म जी आला क्वालिटी जी हिते तालीम ॾिनी थी वञे ऐं पंहिंजी मदद पाण तहत जेको हीउ एलिमेंट्री स्कूल हाजी जूने जो एलिमेंट्री स्कूल जो बुनियादु विधो वियो उनजो अञा ताईं माना मरमती कमु बि हले थो ऐं वॾे पैमाने ते हितां जे माण्हुनि ख़ासि तौर ते जेको हाजी जूणे जो पाण या हुनजो फर्ज़ंद इक़बाल जूणे जो उनजे महिनतुनि सां हिन इलाइक़े वासियुनि जे महिनतुनि सां हिन स्कूल खे एतिरो त आला क्वालिटी वारो बणायो वियो आहे। जॾहिं खां वठी असांजा हीअ नवां जदीद कंप्यूटर्स दौरु आयो आहे, मोबाइलनि ते मैसेज ऐं जेको आहे सो व्हाट्सअप ग्रुप ही जेके ॿियूं शयूं आयूं आहिनि त असांजो उहे जेको आम्हूं साम्हूं वेही कचहरियूं थींदियूं हिक ॿिए जा दिलि जा हाल अहवाल औरबा उहे शयूं असांजूं ख़तमु थी वयूं आहिनि, ओताकूं उजड़ी वयूं आहिनि। जंहिंखां पोइ सिंध टेलीविज़न नेटवर्क सॼी सिंध जे अंदरि हिकिड़ो नेटवर्क जोड़ियो त सॼी सिंध जे उन्हनि ओताकुनि खे वरी हिकु दफ़ो ॿीहर आबाद करण जी कोशिशि करियूं ऐं हीअ जेका सिंध जी सकाफ़त आहे, सिंध जो कल्चर आहे हज़ारा साल पुराणो, उन्हनि ओताकुनि खे ॿीहर आबाद कयूं ऐं जेको आहे सो हाफ़िज़ जहिड़ा माण्हू ही जेके हिते माण्हू वेठा आहिनि साईं उस्मान जहिड़ा माण्हू अदीब दानिश्वर ॾाह ऐं सुगड़ उहे वेहनि उते शेरो शाइरी थे ॿुधाइनि ऐं पंहिंजे हुन इलाइक़नि जी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कनि त केॾी न हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि आहे। केॾी असांजी सकाफ़त जेका सिंध जी आहे मेन सकाफ़त जो ही जेके असांजो ओताकूं हुयूं कचहरियूं हुयूं उहे ख़तमु थी वयूं आहिनि। पर सिंध टीवी नेटवर्क उनखे उजागर करण जे लाइ हर ॻोठ में हर शहर में सिंध जे समूरनि नंढनि वॾनि ॻोठनि में पहुचे थी ऐं उते अहिड़े क़िस्म जूं ओताकूं क़ाइमु कराए ऐं हेॾियूं महफ़िलूं मचराए माण्हुनि जा जेके ज़हनी टेंशन आहिनि ॿार आहिनि उहे हल्का कयूं था। ऐं सिंध टेलीविज़न नेटवर्क जो जेको अॼु जो सिंध जी कचहरी प्रोग्राम आहे उहो लाड़ जे बदीन वारे ज़िले में गोलारची तालके जे तराई भरिसां हाजी जूणे जो ॻोठु आहे। वरी तव्हांखे मां इहो ॿुधाईंदुसि त हाजी जूणे जो जे एलिमेंट्री स्कूल में मौजूदु आहियूं ऐं असांजी हिन सिंध कचहरी जी वॾे में वॾी ख़ुशनसीबी आहे त हाफ़िज़ निज़ामानी साईं जहिड़ो असांजा इनकलाबी शाइर सूफ़ी असां सां गॾु आहे हिन कचहरी जो ऐं हुनजो अॼु असां वॾो फ़ाइदो वठंदासीं। हाफ़िज़ साहब मां हाफ़िज़ साहब खे बि ॿुधंदासीं, ॿिया बि केतिरा ई सुगड़ आहिनि ऐं भगत जेको आहे सो असां सां हिते मौजूदु आहिनि फ़नकार उन्हनि खे बि ॿुधंदासीं। छो न जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त हिन पंहिंजी कचहरी शुरूआत ई हाफ़िज़ साहब खां कयूं। हाफ़िज़ साहब खां कुझु ॿुधो, संगत इजाज़त आहे? वाह वाह साईं बिस्मिल्लाह। अॼु महफ़िल शुरूआत तव्हां सां था कयूं। सम्झा थो त पहिरीं नबी साईं जी शान में कोई शेर आहे। वाह वाह। शरीयत खां मथे ॿी का शराफ़त का बि कान्हे का, शरीयत खां मथे ॿी का शराफ़त का बि कान्हे का, मुसलमाननि जी अहिड़ी ॿी सकाफ़त का बि कान्हे का। लखे आया नबी मुरसल दुनिया खे रोशनियूं बख़्शण मगर मुंहिंजे नबीअ जहिड़ी रिसालत का बि कान्हे का। वाह साईं वाह। वाह वाह। 1.25 लख में सवायो थी सिदरतुल मुंतहा उक्तो, 1.25 लख में सवायो थी सिदरतुल मुंतहा उक्तो, जिथां जिब्राईल खे अॻिते इजाज़त का बि कान्हे का। अजो ऐं आसरो हित हुत मोहम्मद मुस्तफ़ा मुंहिंजो मथे इन खां पोइ बि मुंहिंजी ज़मानत का बि कान्हे का। पढ़ी क़ुरान खे ॾिस तूं त छा कानून आंदो अथसि, इन खां वध चवे हाफ़िज़ हिदायत का बि कान्हे का। शरीयत खां मथे ॿी का। ऐं तव्हांखे ॿियो शेर ॿुधायां थो पोइ वरी ॿिए दोस्तनि खे वारो था ॾियूं। सो इहो आहे त ज़िंदगी जे नार ते वेठो आहियां, सिंध फिरंदो अचां कल्ह खां वठी ॿाराणी वई खां वठी अची हिते पुॻो आहियां। इन ई चकर में ज़िंदगी जे नार ते वेठो आहियां, बर्फ़ जे के बार ते वेठो आहियां, साख पत पंहिंजी विञाए सभु छॼम सभु रखियो सतार ते वेठो आहियां। लुत्फ़ सां तो आ चयो ला तक न तूं, लुत्फ़ सां तो आ चयो ला तक न तूं, ऐं इन एतबार ते वेठो आहियां
बख़्श कज मूंखे मोहम्मद वास्ते ॿिए न के वहवार ते वेठो आहियां सभु हदूं टोड़े हिते हाफ़िज़ छॾियूं जीत कोन्हे हार ते वेठो आहियां ज़िंदगी जे नार ते वेठो आहियां बर्फ़ जे के पार ते वेठो आहियां। वॾी महिरबानी साईं लाइ ताड़ियूं थी वञनि। हाफ़िज़ साहब ज़बरदस्त असांखे शाइरी ॿुधाई। प्रोग्राम खे अॻिते बि वधाईंदासीं ऐं असां हिन कचहरीअ जो फ़ाइदो वठंदे ईअं कंदा आहियूं त जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मुअज़्ज़िज़ीन हूंदा आहिनि इलाइक़नि जा मुअज़्ज़िज़ीन हूंदा आहिनि उन्हनि सां हाल अहिवाल बि कंदा आहियूं पंहिंजे ॻोठ जे बारे में हितां जे मसइलनि जे बारे में उन्हनि ते त हिन ॻोठनि में हिन इलाइक़नि में कहिड़ा माण्हुनि सां मसइला आहिनि छा वहे पियो छा वापरे पियो फ़सुल कीअं पिया थियनि तालीम कीअं आहे सिहत कीअं आहे हिते सरकार कहिड़ियूं सहूलियतूं ॾिए थी इलाइक़नि में। असां सां हिन इलाइक़े जो मुअज़्ज़िज़ ऐं जेको आहे सो इक़बाल जूने जो साहब वेठो आहे छो न उन खां बि हिन पहिरीं ॻाल्हि त इलाइक़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोली कयूं त हिन वक़्तु हिन तव्हांजे ॻोठ जी तराईअ जी ऐं जेके पसगिरदाई में ॻोठ आहिनि उन्हनि जी छा पोज़ीशन आहे कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ियुनि शयुनि जी अञा बि ज़रूरत आहे जो उन उहे ज़रूरतूं तव्हांजूं पूरियूं थियनि त वधीक बहितर थी सघे थो ऐं बहितरी तरफ़ हीउ इलाइक़ो वञी सघे थो। इक़बाल साहब कचहरी में आयल सभिनी साथियुनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। पहिरियां त असां शुक्रगुज़ार आहियूं हिन जे पुठिते पियल लाड़पट्टी जे हिन ॻोठ जा माण्हू जो सिंध टीवी वारा असां वटि आया ऐं असांजा मसइला अची पुछियूं ऐं असांखे मौक़ो ॾिनो त असां सां पाण में वेही गॾिजी कचहरी कयूं। कचहरी जेका असां वटि बिल्कुलु ख़तमु थी चुकी आहे। बहिराणियुनि जो असांजो हिकिड़ी सुञाण हूंदी हुई ॻोठनि में वेंदा हुआसीं त उतां किथे माण्हू मिलंदा कचहरी थींदी। जॾहिं खां जदीद दौरु आयो आहे त इहो असां वटि कचहरी वारो निज़ाम ई ख़तमु थी वियो आहे। हर माण्हू मोबाइल ते ऐं ॿियनि जदीद सहूलियतुनि जे करे हिक ॿिए सां मिले ई कोन थो ऐं उन करे असां पंहिंजा मसइला पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं कंहिंसां कयूं। उन करे हीउ सुठो मौक़ो आहे सिंध टीवी हिकिड़ी नई रिवायत असांखे विझी ॾिनी आहे त असां वरी गॾु वियूं पंहिंजे उताकिन खे आबाद कयूं पंहिंजे मसइलनि जे ॿाहिरनि में ॻाल्हायूं त ऐं पंहिंजो ही असांजो जेको लाड़पट्टी जो तराई शहर बराबरि आहे असांजो ॻोठ आहे हाजी जूने जो हीउ इलाइक़ो तमामु पोइते पियल आहे। ॻाल्हि कजे मसइलनि जी त को अहिड़ो मसइलो न आहे जेको असां वटि हिते न आहे। मसइलनि जो ई शिकार आहियूं। जेकॾहिं तव्हां रोडनि ते ईंदा त असांजा रोड खंडर बणियल आहिनि। हिते शाख़स बराबरि में जेके नहरूं आहिनि उनमें गुज़िरियल 6-7 महीननि खां वठी पाणी कोन्हे फसल तबाह आहिनि। जॾहिं खां ॿोॾियूं थींदियूं आहिनि त समूरी जेका असांजी सॼी सिंध जो पाणी हीअ असांजो पुछड़ी जो इलाइक़ो हितां गुज़रे थो असीं ॿोॾ थी वेंदी आहे ॿुॾी वेंदा आहियूं। वरी जेकॾहिं सोक थींदी आहे या ख़ुश्क साली थींदी आहे त सभ खां वधीक असां वटि ई नुक़सानु थिए थो। त हिन वक़्तु आबादगार माशी तौरु बदहाली जो शिकार आहिनि। सभु ज़मीन बर्बादु थी वियूं। उन खां पोइ मज़दूरी करण वारनि वटि मज़दूरी न आहे। शहरनि में वञनि त उहे शहरी अॼुकल्ह माशी सूरत हाल ॾाढी बदतर आहे असांजी हिन पट्टी जी त उन जे करे तमामु वॾी बदहाली आहे। हुकूमत खे ॾिसिजे त तरक़ियाती कम सिंध जे काफ़ी ज़िलनि में ॻोठनि में थियनि पिया पर हीउ असांजो इलाइक़ो बिल्कुलु तबाह आहे। हिते असांजा रोड रस्ता इंफ्रास्ट्रक्चर असांजो शहर तराई तबाह लॻो पियो आहे। ड्रेनेज जो सिस्टम जो बर्बादु थी वियो हलियो। उते जेको पाणी जा तलाउनि जो जेको निज़ाम हो वाटर सप्लाई जो उहो ख़तमु थी वियो हलियो। रोड रस्ता उते असां वटि आहिनि ई कोन। समूरू सहूलियतुनि खां असीं वांझियल आहियूं। असांजा नुमाइंदा खे हिन कचहरी में असांखे मौक़ो मिले थो असां पंहिंजो आवाज़ मथियुनि ताईं पहुचायूं छो त हीअ सिंध टीवी हर घर गंद ॻोठ शहरनि ताईं पहुचे थो। इहा सिंध टीवी जे ज़रिए आवाज़ त ख़ुदा थोरो रहम कयो हिन इलाइक़े ते हिन लाड़पट्टी जे। असां बि हिते इंसान रहूं था। थोरो जेकॾहिं कुझु सहूलियतूं हेॾा ॾींदा त हिन इलाइक़े जो भलो थी पवंदो। हीउ जिते वेठा आहियूं हीउ लाड़पट्टी जो ख़ुशहाल इलाइक़ो हो। माज़ी जा जेके असां किसा ॿुधूं था या जेके असां नंढा हूंदासीं ॾिसंदा हुआसीं त हिते आबाद इलाइक़ो हूंदो ख़ुशहाली हूंदी हुई ज़रखेज़ी हूंदी हुई पर उहा असांजी कुझु कुदरती आफ़तूं कुझु असांजी पैदा कयल जेके हथरादू आफ़तूं आहिनि उन्हनि जे करे असां बर्बादु लॻा पिया आहियूं। सिंध टीवी जो ही सुठो हिकिड़ो मैसेज आहे। असां सभिनी लाइ त सभु गॾु विहंदासीं हिक ॿिए सां मिलंदासीं पंहिंजे मसइलनि ते सोचींदासीं तॾहिं असांजा मसइला हल थींदा। जीअं स्कूल आहे हिकिड़ो जिते पाण वेठा आहियूं गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल हाजी जूने जो हीअ बि असां जॾहिं ॻोठ में ईंदा हुआसीं हिते वेहंदा हुआसीं त हिकिड़ी झूपड़ी में स्कूल असांजो हलंदो हो। 15-20 ॿार हिकु उस्ताद साईं महबूब रिंद ऐं असां गॾिजी करे हिकिड़ी शुरूआति कईसीं त अलाह जो शुक्र आहे हिन वक़्तु 450 जे लॻभॻि ॿार असांजा पढ़नि था ऐं सुठी तइलीम आहे। असां वटि हिते कंप्यूटर आहिनि मल्टीमीडिया ते ॿारनि खे लेक्चर मिलनि था ऐं लाइब्रेरी आहे। असांजे सिंध जो क़ौमी शाइर साईं हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी जे नाले सां असां पंहिंजे स्कूल में लाइब्रेरी ठाही आहे
ऐं उन में कुझु किताब असां गॾु कया आहिनि, कुझु सिंधी दोस्त ऐं माण्हू असांखे ॾियनि पिया। इनशाला लाइब्रेरी बि किताबनि मां भरिजंदी। ऐं असांजे स्कूल खे असां जेके ॿार पढ़नि था, छो त हिन पट्टी में सभु ग़रीब रहनि था, त उन करे सभु ग़रीबनि जा मज़दूरनि जा ॿार आहिनि। 450 ॿारनि खे सुठी तइलीम ॾियूं था, ड्रेसनि खां वठी हर सहूलियत उनजी फ्री आहे। ऐं इनशाला हीउ हिकिड़ो इदारो जेको असां हिकिड़ी झूपड़ी खां शुरूआति करे 400-500 ॿारनि ताईं पहुचायो आहे। इनशाला हिते 1000 ॿार पढ़ंदा, हिन इलाइक़े में ख़ुशहाली ईंदी। महिरबानी सिंध टीवी जी। महिरबानी इकबाल साहब। ऐं हिन सिंध कचहरी जो फ़ाइदो वठंदे हिकिड़ो जेको पैगाम हुयो, इलाइक़े जा मसइला, मुख़्तलिफ़ मामला, उन्हनि ते इकबाल ज़बरदस्त ॻाल्हायो। ऐं कोशिशि कंदासीं त हीअ तव्हांजो आवाज़ु जेको आहे, तव्हांजी शिकायतूं आहिनि, उहे अहवाननि ताईं हिन सिंध टीवी जे सिंध कचहरी प्रोग्राम जे मार्फत पहुचनि। ऐं असांजो इहो ई सिलसिलो हूंदो आहे त इलाइक़नि जा जेके मसइला हूंदा आहिनि उहे बि हिन कचहरीअ में शामिल कंदा आहियूं, त जीअं अहवाननि ताईं उन्हनि खे पहुचाए सघिजे त हीअ केतिरा इलाइक़ा आहिनि, कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि ऐं कहिड़ियूं न आहिनि। इकबाल तफ़सीली तौर ते ॿुधायो। असां सां इस्माइल नुहाणी आहे पंहिंजो सुघड़ मौजूदु। जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त इस्माइल नुहाणी खां कुझु ॿुधूं। साईं महिरबानियूं सिंध टीवी वारनि जो असांखे टाइम ॾिनो। जीअं साईं हाफ़िज़ मोहम्मद शाइर ॿुधायो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में त आऊं बि अहिड़ी ॻाल्हि कंदुसि। इस्माइल शोर जो शाइर आहे। शाइर जदो दू बदू भई दोस्त मिलिया महिमान मीज़बान ॿई, रूबरू कयो रस रिहाणियूं करे न वेची कमान ॿई, दू बदू भई दोस्त मिलिया महिमान मीज़बान ॿई। दर घुराइण दोस्त पंहिंजो ई त कयो राज के रवाज, घुराइण दोस्त अला थी पंहिंजो रवाज कयो आहे। दर घुराइण दोस्त पंहिंजो ई त कयो राज के रवाज, हिते ऐं हुते जो ॾातर ॾिनसि ॾे जॾाज। पोइ हली अचण में हबीब हवाले कया जब्बार जहान ॿई, दू बदू दोस्त मिलिया महिमान ऐं मीज़बान ॿई, रूबरू को रस रिहाणियूं करे न वेची कमान ॿई। चो तो कुल नबिन खां करारा अरबी मथे आरवा, अहमद जे अचण ते सतई तबक सिंगार हुआ। ॿियो छा थियो? थिया झका जिब्राइल उते पर अॻियां पहलवान ॿई, दूब दूबे दोस्त मिलिया महिमान ऐं मीज़बान ॿई, रूबरू को रस रिहाणियूं करे न वेची कमान ॿई। चतो ॻाल्हियुनि जा गुण भरे सां दरबार अंदरि दौर थिया, हिते पे हूरू मलाइके पुण गोहर मथां घोर थिया। ॿियो छा थियो? चतो कई ताबे तंहिंजे जब्बार जहान ॿई, दूब दूबे दोस्त मिलिया महिमान ऐं मीज़बान ॿई, रूबरू को रस रिहाणियूं करे न वेची कमान ॿई। फ़कीर चतो त शोरा शान तुंहिंजो ॻायो रोज़ ॻाए तूं, इस्माइल आसरो तिन मां हिकु लहज़ो न लाए तूं, से साल सुड़ंदड़ सभु के वो मोहबत ॾींदड़ न मान ॿई, दूब दूबे दोस्त मिलिया महिमान ऐं मीज़बान ॿई, रूबरू को रस रिहाणियूं करे न वेची कमान ॿई। माशाअल्लाह ज़बरदस्त। मोहम्मद इस्माइल नुहाणी साहब ज़बरदस्त शाइरी ॿुधाई ऐं हिन महीने जे हवाले सां, भलारे महीने जे हवाले सां। नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई खां पोइ वरी मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम सिंध कचहरी में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं असांजे हिन सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। असां सां फ़नकार बि मौजूदु आहिनि, अदीब ऐं शाइर बि मौजूदु आहिनि। जेको आहे सो हिन कचहरी जो मज़ो वठंदासीं। हितां जे इलाइक़े वासियुनि खे बि जेको आहे सो हिन कचहरी में शामिलु कबो। हितां जे इलाइक़े वासियुनि जी जा मसइला इक़बाल साईं त ॿुधाया, पर तारीख़ी हैसियत सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त लाड़ जी पट्टी, बदीन, तराई ऐं ॿिया जेके इलाइक़ा आहिनि उनजी तारीख़ी हैसियत छा आहे, उन ते बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त हिकिड़ो वरी जेको आहे सो कलाम थी वञे, सूफ़ी फोटो असां सां मौजूदु आहे। संगत इजाज़त आहे, कलाम ॿुधो हिकिड़ो। वाह वाह। महबूब जे शान में ही कलाम असांजे बदीन ज़िले जो शाइर पुराणो मौलवी हाजी अहमद मला जो पेश कयूं था।
मूं वटि थिए न मंज़िल हल खे हूंद मुश्किल मूं वटि थिए न मंज़िल हल खे हूंद मुश्किल मूं वटि थिए न मंज़िल हल खे हूंद मुश्किल दिल भर ॾिसी चढ़े दिल महफ़ल मचे में ईंदो 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 दिल में दलील दम दम अॼु अचे में ईंदो जीअरे जीअं जानी भाया बचे में ईंदो आज़क जे हथ हवाले संद संद भले संभाले आज़क जे हथ हवाले संद संद भले संभाले आज़क बदन जे नाले नाटक नचे में ईंदो आज़क बदन जे नाले नाटक नचे में ईंदो 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 दिल में दलील दम दम अॼु थो अचे में ईंदो जीअरे जीअं जानी भाया बचे में ईंदो परियूं हुलन में फ़र्क़ु आहे फुलन में परियूं हुलन में फ़र्क़ु आहे फुलन में साईं परियूं हुलन में फ़र्क़ु आहे फुलन में घुमंदे घटियूं गुलन में घोड़ो गचे में ईंदो घुमंदे घटियूं गुलन में घोड़ो गचे में ईंदो घोड़ो गचे में ईंदो घोड़ो गचे में ईंदो घोड़ो गचे में ईंदो दिल में दलील दम दम अॼु थो अचे में ईंदो जीअं जीअं जानी भाया बचे में ईंदो छाजे हबीब हूं तन जो तबीब तूं छाजे हबीब हूं तन जो तबीब तूं राग रू रग रग रचे में ईंदो राग रू रग रग रचे में ईंदो 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 दिल में दलील दम दम अॼु थो अचे में ईंदो जीअरे जीअं जानी भाया बचे में ईंदो मिलियम मणिन जी मुठ ते जंहिंखां परियूं बि पुठ ते मिलियम मणिन जी मुठ ते जंहिंखां परियूं बि पुठ ते मिलियम मणिन जी मुठ ते जंहिंखां परियूं बि पुठ ते ओठी ॾिठम को उठ ते ओठी ॾिठम को उठ ते आमद बचे में ईंदो ओठी ॾिठम को उठ ते आमद बचे में ईंदो
बचे में तो आमद बचे में आमद बचे में तो आमद बचे में तो दलील तम तम अज तो अचे में तो जिए मचानी भाया बचे में तो। वाह नहीं वाह, जबरदस्त। सूफ़ी भगत ज़बरदस्त कलाम ॿुधायो ऐं सिंध कचहरी जो सिलसिलो अॻिते वधायूं था। असां गॾु हिते सिंध टीवी न्यूज़ जो कढण जो रिपोर्टर आहे अब्दुल गफूर चांडियो, उहो बि मौजूदु आहे। पर उनखे 2 मिंट ॾिबा त हीअ जेके कचहरियूं थियनि पियूं कीअं पिया ॾिसो ऐं हिते जेके अरेंजमेंट माण्हू तव्हांखे छा था चवनि हिन कचहरी जे बारे में, कीअं था ॿुधाइनि पिया? महिरबानी ज़फ़र साईं, ऐं सुरकाबायती में अॼु जे हालतनि जी अकासी कंदे जीअं लतीफ़ साईं फरमायो त नसे वोण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारियूं हीअड़ो मूं लूण थिए। वाह वाह। माना अॼु खां तक़रीबन 350 साल लतीफ़ साईं इहा निशानदी कई हुई त हिननि इलाइक़नि में न वोण हूंदा, न उहे कातारियूं हूंदियूं, न उहे इलाइक़ा हूंदा जिते ख़ुशहाली हूंदी। सो लतीफ़ जेको सो वॾो साइंटिफिक हो, असांजो रहबर हो, क़ौमी फिक्री रुहानी रहबर हो, उहा निशानदी करे वियो अॼु जे हालतनि ताईं। साईं जेको ज़फ़र साहिबु चयो त माण्हुनि जी जेका हालत आहे, साईं माण्हुनि वटि का ख़ुशी कोन्हे, माण्हू तमामु मुश्किल मसइलनि में फाथल आहिनि, पाणी कोन्हे। माना इंसान जे असांजे जियापे जो ज़रियो जेको आहे सो पाणी आहे, उहो असांजे इलाइक़े खां मुकमल तौर ते मोकिलायो वियो आहे। रोज़गार जा ज़रिया हिते आहिनि ई कोन को। चूंडियल नुमाइंदा असांजा जीअं इलेक्शन में वोट वठी विया तीअं वरी असांखे ॾिसण में ई कोन आया। जीअं रमज़ान जो चंड ॻोल्हिबो आहे ईअं असां उन्हनि खे ॻोल्हियोसीं। वरी बि साईं सिंध टेलीविज़न नेटवर्क जूं महिरबानियूं आहिनि जो हिननि ख़ुशियुनि जे मौक़े ते असांखे मेड़े हुननि मुठि कयो आहे। इहा हक़ीक़त आहे त उन्हनि जी तमामु इहा सुठी रवायत आहे जो उन्हनि पंहिंजे जेको सो पंहिंजी रवायत खे बरक़रार रखियो। ओताकूं सिंध जूं रूह रवायूं जिते BBC जे ख़बरनि जे लाइ सिंध जा माण्हू अची गॾु थींदा हुआ ऐं हुते कचहरियूं थींदियूं हुयूं। ऐं कुझु वक़्तु अॻु मार्क टेली मशहूरु हूंदो हो, उहो ख़ासि करे सिंध जा माण्हुनि खे माना वॾे शौक़ सां ॿुधा, माना तमामु घणे तइदाद में। हिन स्कूल जो जेको हेड मास्टर आहे, ऐं उनखे 2 हथनि सां सलाम कंदुसि त हिन पुठि ते पियल सच पुछो त हुन क़ौम जी जेका ख़िदमत कई आहे त हू क़ाबिल दाद लाइक़ु आहे, उहो असां सिंधी माण्हुनि जे लाइ क़ाबिल फ़ख़्र माण्हू आहे। साईं महबूब, आउं चवंदो साईं महबूब जे लाइ ताड़ियूं थी वञनि। सिंध कचहरी प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधायूं था। असांजा फ़क़ीर जुमो ख़ासकेली मौजूदु आहे, उनखां ॿुधूं त संगत इजाज़त ॾिए त उनखां ॿुधूं को शेरो शाइरी। फ़क़ीर साईं छा था ॿुधायो? साईं आऊं जुमू फ़क़ीर ख़ासि केली पीर साहिब पागारे जो मुरीद आहियूं। असीं हिकिड़ा अनपढ़ियल माण्हू आहियूं। अलाह जी इहा कुदरत थी आहे जे असांखे हिते दोस्तनि घुराया आहिनि। जहिड़ो हाल हबीब आहे तहिड़ो पेश पिरिया। तव्हांखे हिकिड़ी भिटाई साहिब जी वाई ॿुधायूं था। है छो पे तुंहिंजो तो मियां घोट छो पेयर डूंगर डोरी। है तो में तुंहिंजो घोट छो पई वो डूंगर डोरी। वो जो थींदी अल्लाह जो कलमू थींदो वरी कोट छो पई वो डूंगर डो। अल्लाह तुंहिंजो तो मियां घोट छो पई वो डूंगर डोरी। छो पई वो जबल जागी। अल्लाह मांगा थींदी अर मुस्तफा अली थींदी ओट छो पई वो डूंगर डोरी। है तो मी तुंहिंजो घोट छो पई अर डूंगर डोरी। अल्लाह पाण पैर पिथूं क्या मोगे पाई तूं मोट छो पई वो डूंगर डोरी। है तो मी तुंहिंजो घोट छो पई अर डूंगर डोरी। ओ
बचाए इश्क चखाया चोट छो पई वो डूंगर डोरी है तो मी तुझो घोट छो पई वो डूंगर डोरी। माशाल्लाह, जबरदस्त जबरदस्त। साईं जुमे ख़ासि केली जे लाइ लाड़ जे मामलनि ते ऐं लाड़ जी तारीख़ जे हवाले सां बि कुझु हुननि सां ॻाल्हाईंदासीं, शाइरी बि ॿुधंदासीं, शाइर बि वेठा आहिनि। पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, प्रोग्राम सिंध कचहरी में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार ऐं सिंध कचहरी असांजे जेको आहे सो बदीन ज़िले में जारी आहे। गोलारची तालुके जे इलाइक़े तराईअ भरिसां हाजी जूणे जो ॻोठु आहे, उनजे एलिमेंट्री स्कूल में मौजूदु आहियूं। साईं रब नवाज़ ख़ासि केली बि वेठो आहे, जे संगत इजाज़त ॾे थो उनखां बि ॿुधूं कुझु। रब नवाज़ छा था ॿुधायो? साईं शाह साईं जा चंद बैत। बिस्मिल्लाह। सभ खां पहिरीं सभई वेठल जेके मोज़ज़ महिमान क़ाबिल एहतराम उन्हनि खे भलीकार ऐं अस्सलाम वालेकुम। ऐं शाह साईं जे जेको मौज़ू हलियो आहे साईं हाफ़िज़ खां वठी त रिसालत जो, वरी अदे चाचे जुमे फ़कीर शाह साईं जे सुर देसी जी वाई पढ़ी, त उन जे मुताबिक़ आउं शाह साईं जे सुर ससुई जा चंद बैत पेश करियां थो। कंडा मूं पेरनि में तोणे लख लगन, आंगर आंगूठे न मिले छिपूं पेर छिनन, चीचन मां चीहूं करे रेला रत वहन, वींदे ॾां पिरिन जुती जात न पाया। वाह 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 वाह। जुती से पाईंदियूं माठो जिनी सत, जी उहे जुती पाईंदियूं जिनी जी सची मोहबत न आहे। जुती से पाईंदियूं माठो जिनी सत, पाण पछाड़ींदसि पब में राय थींदसि रत, हलंदसि हाड़े सामी जिते जानब जत, मां मुंहिंजी मत परणे रात पूरी। वाह 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 वाह। जेकर जुती थियान हुजे पाइन पेर में, कंडा मिट्टी काठियूं लगण ता न ॾियान, पेई कदम चुमान सुबुह शाम सजणे। वाह 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 वाह। थिया जुती तिन जतन जी हुजे पाइन पेर, बरोचन सां ॿियाई करे सा कमीणी केर, वाह वाह। जे डिंगा हुन ॾेर तब ॿियनि खां बाझगणी। वाह वाह। चई झली ता न रहां पसण धारां पिरीअ जे, अपर आजिज़ आहियां लालण जा न लहां, फिरदा मूं फिटी कई वाइदे ॾे न वहां, सुबह सीन सां हुआ मेड़िए हुआ मारिए। वाह वाह। हेर हलंदसि होत ॾे ॾींहं ॾेई बन, जीअरे जान फिदा करियां मथां तिन पिरिन, आया अॼु घुर्जन फरदा मुद फिटी कई। वाह से वाह वाह वाह। फरदा मुद फिटी कई नकद कयो नार, हूजा वाग विलीअ जी वेरम ॾेम वार, जांकी मुठी मार जांकी मेड़ मुठीअ खे। वाह वाह। मुठी थी मुद्दा घुरे मौत थियो मौजूद, अची त अॼु करियां सुभां जो सुजूद, जांकी ने विजूद जांकी मेड़ मुठीअ खे। वाह से वाह। जांकी मेड़ मुठीअ खे जांकी मुठीअ मार, ॾुखीअ खे ॾेखार हेकर होत अखियुनि सां। वाह वाह। जी लतीफ़ सदा जी। वाह से वाह, जबरदस्त। असांजे हिन सिंध कचहरी जी वॾी ख़ुशनसीबी आहे त हाफ़िज़ मोहम्मद निज़ामानी साहब असां सां मौजूदु आहे। जे संगत इजाज़त ॾे त वरी हिकु दफ़ो हाफ़िज़ साहब खे ॿुधायूं। जी बिस्मिल्लाह। असांजा सभई कम करप्शन हवाले, असीं पोइ बि सॾियूं ॿिया ईमान वाले। असांजा सभई कम करप्शन हवाले, असीं पोइ बि सॾियूं ॿिया ईमान वाले। हे चूंडियल नुमाइंदा सभु चोर आहिनि, हे माण्हू जे रूप में आदम खोर आहिनि, खाइनि काग वागे सॾिबा मोर आहिनि।
इलेक्शन में बीहंदा आहिनि उबते नाले असांजा सभई कम करे पिछन हवाले असीं पोइ बि सॾियूं पिया ईमान वाले हिते दीन वारो बि ॾे थो दगाऊं चवे थो ही मुल्लू अयां हक़ ते आऊं हीअं में हवस जूं अथनि जाम जाऊं ॾियो ॾंब ॾंडनि खे पंहिंजो पेट पाले असांजा सभई कम कर पिछन हवाले असांजी ग़ुलामी बि सॾिजे आज़ादी असां वारी जमूरियत न को नर न माती असांजी ग़ुलामी बि सॾिजे आज़ादी असां वारी जमूरियत न को नर न माती हाणे इन खां वधीक बि कंदा कहिड़ी ताती थियण ऐं मरण खे बि जियालो संभाले असांजा सभई कम कर पिछन हवाले हक़ीक़त का हाफ़िज़ सभई हंध खाली सचो सोणो मुर्शिद ठरियो मवाली हकीकत का हाफ़िज़ सभई हंध खाली सचो सोणो मुर्शिद ठरे जो मवाली मुरीदनि ले सोबी विलायत जो वाली तपाए छॾियो बे मुले तेरा ताले असांजा सभई कम कर पिछन हवाले असीं पोइ बि सॾियूं पिया ईमान वाले असांजा सभई कम कर पिछन हवाले वाह साईं वाह ज़बरदस्त हालतुनि ते ठह कंदड़ बिल्कुलु इलेक्शनूं बि अचण वारियूं आहिनि ऐं जेके इलेक्शननि जा उमेदवार आहिनि उन्हनि जलसा जुलूस बि शुरू करे छॾिया आहिनि माण्हुनि जूं ताज़ियतूं बि शुरू करे छॾियूं आहिनि हुनखे इहा ख़बर बि न हूंदी आहे त जेको मरी वियो आहे माण्हू मर्द आहे या औरत आहे पर हुनजे बावजूदि बि सालनि 2 सालनि 5 सालनि जे दौर में जेके माण्हू मरी था वञनि उन्हनि जे तॾनि ते वञनि था ताज़ियतूं कनि था दुआऊं घुरनि था उन्हनि जी सीज़न शुरू थी वई आहे हुन हालतुनि ते ठह कंदड़ हाफ़िज़ साहिब असांखे ज़बरदस्त हिकिड़ी पंहिंजी शाइरी पेश कई हाणे जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त वरी हिकिड़ो कलाम ॿुधूं भला सूफ़ी साहिब खां भगत सूफ़ी खां जी सूफ़ी साहिब महबूब मूं वटि कंहिं महल में मान थी वञ थी महबूब मूं वटि कंहिं महल में मान थी वञ थी पहिरीं कंद कदमनि तां कदस कुर्बान थी वञ थी कंद कदमनि ते कंदस कुर्बान थी वञ थी 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 मिठा महबूब मूं वटि कंहिं माल में मान थी वञ थी महबूब मूं वटि कंहिं माल में मान थी वञ थी खोड़ाए में फांगा उधर कागज खणी कांगा बदन खोड़ाए में फांगा उधर कागज खणी कांगा खुदाए जे बांग में बांगा चकू ते जान थी वञ थी खुदाए जे बांग में बांगा चकू ते जान थी वञ थी जान थी वञ थी चकू चए जान थी वञ थी चकू चए जान थी वञ थी चकू चए जान थी वञ थी मिठा महबूब मूं वटि कंहिं माल में मान थी वञ थी अचे कंद कदमनि ते कदस कुर्बान थी वञ थी दलीलाए त दरिया बुझ चयाई बाज में वक़्त बुझ दलीलाए त दरिया बुझ चयाई बाज में वक़्त बुझ दलीलाए त दरिया बुझ चयाई बाज में वक़्त बुझ
थी तई कुछ हुए हैरान थी वञ थी हितां हासिल न थी तई कुछ हुए हैरान थी वञ थी 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 छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी तेरी गंद कदमन ते कंदसि कुर्बान थी वञ थी हणी कद हथ माथ वारे तुंहिंजो हथ पियो हीअं उठारे हणी कद हथ माथ वारे तुंहिंजो हथ पियो हीअं उठारे हणी कद हथ माथ वारे तुंहिंजो हथ पियो हीअं उठारे छा महबूब तो मारे मरां तब मान थी वञ थी छा महबूब तो मारे मरां तब मान थी वञ थी तब मान थी वञ थी मरां तब मान थी वञ थी मरां तब मान थी वञ थी मरां तब मान थी वञ थी छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी चई कंद कदमनि ते कंदसि कुर्बान थी वञ थी कंदसि कुर्बान थी वञ थी कंदसि कुर्बान थी वञ थी छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी चयो आमद कॾहिं ईंदे चयाई दम जॾहिं ॾींदे चयो आमद कॾहिं ईंदे चयाई दम जॾहिं ॾींदे चयो आमद कॾहिं ईंदे चयाई दम जॾहिं ॾींदे भला जे बेसबर थींदे भला जे बेसबर थींदे त पोइ ताबान थी वञे भला जे बेसबर थींदे त पोइ ताबान थी वञे पोइ ताबान थी वञे वरी ताबान थी वञे भले ताबान थी वञे वरी ताबान थी वञे छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञे छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञे तेरी गंद कदमन ते कंदसि कुर्बान थी वञ थी कंदसि कुर्बान थी वञ थी कंदसि कुर्बान थी वञ थी छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी छा महबूब मूं वटि कंहिं महिल महिमान थी वञ थी